अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, त गमदिल जी ॻाल्हि कंदासीं तव्हां सां। त गमदिल जेको आहे त पंहिंजे भाउ वाह खे ऐं जंहिं रिश्ते कराइण में जंहिंजो हथु हुयो, त उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे जवाबु ॾेई छॾियो आहे दोस्तों। उन्हनि पंहिंजो मक़सदु न आहे ॿुधायो गमदिल, त मां जवाबु छो थो ॾियां ऐं बालाज ख़ान मूंखे छो घुरायो हुयो। बसि एतिरो चई त बालाज ख़ान मूंखे माना ॾाढी इज़त ॾिनी ऐं अहिड़े हिसाब सां मां शादी नथो करणु चाहियां राबेल सां। राबेल मल्हार जी मंग आहे, उहो मूंखे पहिरियों सोचणु खपे हा, पर हाणे मां सोचे वरितो आहे मां हुन सां शादी नथो करणु चाहियां। तंहिं ते हुनजे भाउ वाह बि हुनखे चयो त तूं जेको शादी नथो करणु चाहीं त तोखे बालाज ख़ान मना कई आहे, या बालाज ख़ान तोखे अहिड़ो को ॾसु ॾिनो आहे राबेल जे बारे में, या राबेल बद किरदारु वाक़ई आहे या कुझु बि आहे, तंहिंजे करे तूं फ्री हुआ। तंहिं ते हुन चयो त मूंखे का बि ॻाल्हि माना सम्झ में नथी अचे, बसि फ़िलहालु मां शादी नथो करणु चाहियां राबेल सां। ॿिए पासे दोस्तों मिठल जेको आहे त मल्हार जी दांह जेको खणी शेरदिल वटि पहुतो ऐं शेरदिल मल्हार वटि पहुतो ऐं मल्हार खे चई पंहिंजे पीउ खे सम्झाए ऐं जेका राबेल तुंहिंजी आहे, मां बि न चाहींदुसि त राबेल जी शादी ॿिए कंहिंसां थिए, पर पंहिंजे पीउ खे सम्झाए त हुनखे बदनाम न करे ऐं तूं बि जेको आहे त थधे दिमाग़ सां सोच। ऐं वाह भाई गमदिल वारनि खे कुझु बि माना न आहे चवणो, हाणे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तूं वक़्त जो इंतज़ारु करिणो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तो त मंठार जेको आहे त राणीअ सां परचण जी करे थो, पर राणी हुन सां नथी परचे ऐं राणी हुनखे इहो अहसासु ॾियारायो त मुंहिंजी शादी थियलु आहे, मां शादीशुदा आहियां। तंहिं ते मंठार चयो त तुंहिंजी शादीअ खे मां नथो मञां। तंहिं ते राणी चयो त मां पंहिंजी शादीअ खे जेको आहे त मञी चुकी आहियां। हाणे त जेको मंठार जेको आहे त नंढड़े मासूम घोट खे मारण जे पोयां पवंदो दोस्तो, पर इहो बि सोचींदो जेकॾहिं मां हुनखे मारियुमि त बहितर जेको आहे त राणी मूंसां कावड़जी वेंदी दोस्तो। त हाणे जेको आहे त शाहनवाज़ ख़ान जे पुट जी ज़िंदगी ख़तरे में आहे ऐं मंठार हुनखे मारे बि सघे थो दोस्तो। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तो। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, दुआनि में यादि।